उस्ताद बुखारी जे ज़बानी एक बेहतरीन वाक़ियो जलाल चांडे जो तव्हांखे ॿुधाईंदासीं इन वीडियो में। शायदि जलाल चांडियो जे अगर इन दुनिया में पैदा न थिया त असां यकतारे चपड़ीअ जे राग जे लाइ बेचैन हुजूं हा ऐं शायदि असांखे ॿुधण में न अचनि हा। शायदि को फ़नकार बि यकतारे चपड़ीअ जो सिंध में न हुजे हा। जलाल चांडीअ सिंध में जनम वठी हिकु तारीख़ वॾो जेको आहे सो रक़म कयो। लंडन जहिड़े शहर में उस्ताद बुखारी हिकु सिंध जो वॾो शाइर आहे जंहिंखे हज़ारे फ़नकारनि जेको आहे सो ॻायो। उन जी शाइरीअ खे सिंध में तमामु घणो मक़बूल कयो, जंहिंमें जलाल चांडी बि उस्ताद बुखारी जा कलाम ॻाया खोड़ सारा। उस्ताद बुखारी हिकिड़े ॾींहुं लंडन वियो त उते जेको आहे सो कुझु टाइम जे लाइ सोची त कंहिं सिंधी माण्हू वटि वञी घड़ी सवा वेही ऐं कचहरी बि कयां ऐं कुझु टाइम बि पंहिंजो पास कयां। पोइ ईअं ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं हिकिड़ो सिंधी माण्हूअ जो घर वञी लधो उस्ताद बुखारीअ खे त उस्ताद बुखारी दर खड़काए उतां हिकिड़ी औरत निकिती ॿाहिरि त चयईं का मर्द माण्हू कोन्हे को जो मां उन सां वेही कचहरी कयां ऐं जेको आहे सो मां सिंधी आहियां, फ़िलाणो मुंहिंजो नालो आहे, फ़िलाणे शहर खां मां आयो आहियां। त उन औरत ॿुधायो छा तव्हां उहो ई उस्ताद बुखारी आहियो जंहिंजा कलाम उस्ताद जलाल चांडियो ॻाईंदो आहे? त उस्ताद बुखारी हिते परेशान थी वियो ऐं हैरान बि थी वियो त जलाल चांडियो एॾो मक़बूल थी वियो आहे। सिंध में त जलाल चांडियो मक़बूल आहे, लेकिन ॿाहिरनि मुल्कनि में बि माण्हू जलाल चांडे खे तमामु घणो ॿुधनि था। ऐं मां उस्ताद बुखारी हिकु वॾो नालो आहियां सिंध जो। मुंहिंजी बि सुञाणप जी जेको आहे सो लंडन में उहा जलाल चांडे जे निस्बत थिए पई त इहा वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि हुई जलाल चांडे जे लाइ, जो जेके शाइर हूंदा हुआ उन खे बि जलाल चांडे सैकड़े जेको आहे सो जेके शाइर हुआ सिंध जा उन्हनि जा लिखियल कलाम जलाल चांडे ॻाया। उन में उस्ताद बुखारी बि हिकिड़ो शाइर आहे जंहिंजा खोड़ सारा मुख़्तलिफ़ कलाम जलाल चांडे ॻाया ऐं अहिड़ा किस्सा ऐं अहिड़ा वाक़िया खोड़ सारा सिंध में मौजूदु आहिनि, बल्कि पूरी दुनिया में मौजूदु आहिनि। जंहिंजे करे जलाल चांडियो तमामु घणो सिंध जो मक़बूल थियो ऐं जलाल चांडियो वाहिद सिंध जो यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह फ़नकार तसवर कयो वञे पियो। ऐं हिन वक़्तु जेके बि यकतारे चपड़ीअ जा फ़नकार आहिनि उहे उस्ताद जलाल चांडीअ जा शागिर्द आहिनि। दोस्तो, यकतारे चपड़ीअ जी मौसीक़ीअ में जलाल चांडियो हिकु वॾो नालो आहे ऐं जलाल चांडियो उस्ताद आहे सभिनि फ़नकारनि जो, जंहिं यकतारे चपड़ीअ खे सिंध में बल्कि पूरी दुनिया में वॾी मक़बूलियत माणी यकतारे चपड़ीअ। ऐं यकतारे चपड़ीअ जो राग पहिरीं माण्हू ॿुधण जे लाइ तयारु न हूंदा हुया। जॾहिं जलाल चांडे यकतारे चपड़ीअ ते ॻाइणु स्टार्ट कयो त सवें दिलनि जी धड़कन जलाल चांडियो बणियो ऐं उन खां अलावा यकतारे चपड़ीअ जी राग खे पूरी दुनिया में मक़बूलियत मिली। इन जे करे हिन वक़्तु यकतारे चपड़ीअ जा सवें में जेको आहे सो फ़नकार मौजूदु आहिनि जेके यकतारे चपड़ीअ ते पंहिंजो राग था पेश कनि। उन टाइम में दोस्तों 1986 ऐं 1987 जे टाइम में यकतारो चपड़ी सिर्फ़ु दरगाहनि ते महदूदु हूंदो हुयो। माण्हू दरगाहनि में ऐं मैखाननि ते वञी उते यकतारे चपड़ीअ ते सूफ़ियाना कलाम चई करे माण्हुनि खे जेको आहे सो लुत्फ़ अंदोज़ कंदा हुया। लेकिन जॾहिं जलाल चांडियो राग जी दुनिया में क़दम रखियो त यकतारे चपड़ीअ खे झंग झर पर के पूरी दुनिया में मक़बूल कई ऐं यकतारे चपड़ीअ जो राग माण्हू शौक़ सां ॿुधण लॻा ऐं ॿुधी करे फ़ख़ुरु करण लॻा। अहिड़ो जलाल चांडे दुनिया में इनक़लाब आंदो ॻाइण जी दुनिया में ऐं मौसीक़ी जी दुनिया में। दोस्तो, जे अगरि जलाल चांडियो इन दुनिया में क़दम न रखे हा त शायदि असां यकतारे चपड़ीअ जे राग खे बि न ॿुधूं हा। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।